क़ौमी असम्बली जे तक NA 245 ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ जमात इस्लामी 18 जून ते दरख़्वास्त ॾिनी हुई। तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी ऐं ॿियनि धुरियुनि जी दरख़्वास्तुनि ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी कयूं। जमात इस्लामी तरफ़ां चूंडूं मुलतवी करण जी दरख़्वास्त ॾेई एहतिजाज करणु गैर अख़लाक़ी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त हिकु जमहूरी रिवायत रखंदड़ पुराणी सियासी पार्टी मां इहा उमेद न हुई। कराची जे क़ौमी असम्बली जे तक NA 245 ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ जमात इस्लामी 18 जून ते दरख़्वास्त ॾिनी हुई। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी ऐं ॿियनि धुरियुनि जी दरख़्वास्तुनि ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी कयूं। जमात इस्लामी तरफ़ां चूंडूं मुलतवी करण जी दरख़्वास्त ॾेई एहतिजाज करणु गैर अख़लाक़ी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त हिकु जमहूरी रिवायत रखंदड़ पुराणी सियासी पार्टी मां इहा उमेद न हुई। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान पारां रद्दअमल ज़ाहिर कयो वियो आहे। तर्जुमान जो चवणु आहे त क़ौमी असम्बली जे तक NA 245 ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी करण जे लाइ जमात इस्लामी 18 जून ते दरख़्वास्त ॾिनी हुई। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी ऐं ॿियनि धुरियुनि जी दरख़्वास्तुनि ते नंढी चूंड ऐं मकानी चूंडूं मुलतवी कयूं। जमात इस्लामी तरफ़ां चूंडूं मुलतवी करण जी दरख़्वास्त ॾेई एहतिजाज करणु गैर अख़लाक़ी आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ इस्लामाबाद जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामानी खां। ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि? इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी पाण चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी करण जे लाइ 18 जून ते दरख़्वास्त ॾिनी हुई। जी मेहताब, हींअर सिंध अंदरि जेकी बल्दियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो मुलतवी थियो आहे, उन हवाले सां हींअर इलेक्शन कमीशन जे तर्जुमान बयान जारी कियो आहे, जंहिंमें इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त जमायत इस्लामी सिंध अंदरि एहतिजाज करण जो ऐलान करे रही आहे। सिंध में सूबाई इलेक्शन कमिश्नर जे ऑफिस ॾाढो एहतिजाज करे रही आहे, जॾहिं त जमायत इस्लामी पाण 18 जुलाई ते दरख़्वास्त कई हुई त सिंध अंदरि बल्दियाती चूंडूं मुलतवी कयूं वञनि। अहिड़ी दरख़्वास्त इलेक्शन कमीशन वटि मौजूदु आहे। इलेक्शन कमीशन जेको बि मौक़िफ़ अख़्तियार कयो या जेको बि फ़ैसिलो कयो उन्हनि दरख़्वास्तुनि ते ऐं सिंध जी सूरत हाल ते फ़ैसिलो कयो ऐं हींअर दरख़्वास्त ॾियण खां पोइ ज़ुल्फ़कार गुरामानी, महिरबानी, वधीक अपडेट्स तव्हां खां वठंदासीं।